बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 16 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे वाह कुदरत रब करीम। नज़म आहे, पहिरें नज़म जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ बहारियूं माना ख़ुशियूं। लफ़्ज़ वराका माना वर वकड़। लफ़्ज़ हीर माना थधड़ी हवा। लफ़्ज़ कार माना कारो रंग। लफ़्ज़ गोलूं माना गाह जो नालो आहे। लफ़्ज़ साराह माना तारीफ़। लफ़्ज़ गुलज़ारियूं माना बहारियूं। पोइ लफ़्ज़ आहे मल्हारियूं माना ख़ुशियूं। लफ़्ज़ गजगाह माना घाटा ककर। लफ़्ज़ कारे माना तीअं। लफ़्ज़ काहूं माना तेज़ीअ सां अचणु। लफ़्ज़ सावक माना सरसब्ज़। लफ़्ज़ जर माना ज़मीन जे हेठियां। लफ़्ज़ आबादियूं माना वसंदियूं। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरियों 2 सीट नज़म। अॼु त बाग़नि में बहारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शहर में शाइर फ़रमाए थो त अॼु बाग़नि में ॾाढियूं बहारियूं ऐं ख़ुशियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं मुल्क में पिणु ख़ुशियूं ऐं मल्हारियूं लॻियूं पियूं आहिनि। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे, जंहिंजे हुक्म सां इहे मौजूं लॻियूं पियूं आहिनि। नज़म। छा ॾिसां विॼड़नि वराका, छा ॿुधां गजगाह गोड़। छा हवाऊं हीर वारियूं वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शहर में शाइर फ़रमाए थो त मां खिवण जा तजला ॾिसां थो ऐं ककरनि जो गजगोड़ बि ॿुधां थो ऐं उन सां गॾोगॾु थधिड़ियूं हवाऊं बि घुलनि थियूं। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे, जंहिंजे हुक्म सां उहो सभु थी रहियो आहे। नज़म। कार पुठियां कारे ककरनि, केतिरियूं काहूं ॻणियां। कर अचनि कूंजूं कतारियूं वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शहर में शाइर फ़रमाए थो त कारा ककर हिक ॿिए पुठियां एतिरे तइदाद में अचनि था जो केतिरा ॻणे केतिरा ॻणियां, पर लॻनि ईअं था जीअं कूंजूं पंहिंजे वतन खां वलर करे अचनि पियूं। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे। नज़म। वाह गुलज़ारियूं गुलनि जूं, वाह गोलूं वाह गाह। वाह सावक वाह सारियूं वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शहर में शाइर फ़रमाए थो त हर तरफ़ गुलनि जूं गुलज़ारियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं ख़ुशबू महकी रही आहे। चौतरफ़ सावाण गाहनि ऐं गोलनि जी सूरत में लॻी पई आहे ऐं उन सां गॾोगॾु सारियुनि जो सरसब्ज़ फ़सुल बि बहकी रहियो आहे। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे। नज़म।
सर कया सावा, सुकल दाणे मझां दाणा धणी, छा संदसि साराह सारियूं, वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शेर में शाइर फरमाए थो त अल्लाह ताला सुकल कणे मां सर सावा करे छॾिया ऐं सारियुनि खे ॾिसी बेअख़्तियार उन रब जी साराह ज़बान ते जारी थी वञे थी। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे। नज़म, जर मंझां जियरा बनाए, ॾाते मां हर ज़ात खे, सूरतूं सभई सुहारियूं, वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शेर में शाइर फरमाए थो त ज़मीन जी तरह मां अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां ज़िंदह शयूं पैदा करे थो ऐं उन्हीअ सभिनी खे सुहिणियूं सूरतूं ॾेई ज़ाहिर करे थो। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे। नज़म, आब आबादियूं अजब, अहमद चवे अब्दुल मजीद, आओ त गॾिजी ख़ुशि गुज़ारियूं, वाह कुदरत रब करीम। सम्झाणी, हिन शेर में शाइर मौलवी हाजी अहमद मलाह फरमाए थो त पाणीअ सां थींदड़ आबादियूं अजीब क़िस्म जूं आहिनि, अचो त सभु गॾिजी ख़ुशि गुज़ारियूं, उहा सभु रब करीम जी कुदरत आहे। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, मौलवी हाजी अहमद मलाह हिन निज़म में कुदरत जूं कहिड़ियूं करम नवाज़ियूं बयानु कयूं आहिनि? जवाब, मौलवी हाजी अहमद मलाह हिन निज़म में कुदरत जूं करम नवाज़ियूं बयानु कंदे फरमाए थो त बाग़नि में बहारियूं, मुल्क में मल्हारियूं, ही ककर, ही बरसाति, ही कूंजनि जूं कतारूं, ही हीर वारियूं हवाऊं, सुकल दाणे मां ही सावा सर, ही सभु ख़ूबसूरत सूरतूं अल्लाह ताला जी ज़ात अता कयूं आहिनि। बे सवाल नंबर ॿियो, कारनि ककरनि खे शाइर छा सां भेटियो आहे? जवाब, कारनि ककरनि खे शाइर कूंजनि जी कतारुनि सां भेटियो आहे। जीम सवाल नंबर टियों, सूरतूं सभई सुहारियूं जो मतिलबु छा आहे? जवाब, सूरतूं सभई सुहारियूं जो मतिलबु आहे त जेकी बि अल्लाह ताला शिकिलियूं पैदा कयूं आहिनि से सभु ख़ूबसूरत ऐं सूंह वारियूं आहिनि। दाल सवाल नंबर चोथों, विॼड़नि वराका ऐं गजगाह गोड़ जी माना ॿुधायो। जवाब, विॼड़नि वराका जी माना आहे खिवण जो वर वकड़ खिलणु, यानी जॾहिं खिवण खिले थी त हुन जो अंदाज़ वर वकड़ वारो खिलणु हूंदो आहे, हिकु अंदाज़ में खिलणु न हूंदो आहे। गजगाह गोड़ जी माना आहे घाटनि ककरनि जो गोड़, यानी जॾहिं घाटा ककर हूंदा आहिनि त उन्हनि जो गोड़ बि घणो हूंदो आहे, उहे ककर गोड़ कंदे ईंदा आहिनि। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि गुलज़ारियूं, ॾाते, जर, आबादियूं, बहारियूं। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे गुलज़ारियूं माना बहारियूं,
जुमिलो लिखंदासीं अॼु त गुलनि जूं गुलज़ारियूं लॻियूं पियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ु आहे ॾात माना अता थियणु। जुमिलो लिखंदासीं ॾात नाहे ज़ात ते जेको वहे सो लहे। पोइ लफ़्ज़ु आहे जर माना ज़मीन जे हेठियां। जुमिलो लिखंदासीं ज़मीन जी जर जो पाणी मिठो आहे। पोइ लफ़्ज़ु आहे आबादियूं माना वसंदियूं। जुमिलो लिखंदासीं पाणीअ जे करे आबादियूं थींदियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ु आहे बहारियूं माना ख़ुशियूं। जुमिलो लिखंदासीं अॼु त मौसम में बहारियूं लॻियूं पियूं आहिनि। नंबर 3 सबक़ मां मींहं सां वास्तेदार लफ़्ज़ चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे सबक़ मां मींहं सां वास्तेदार लफ़्ज़ जेके आहिनि उहे चूंडे लिखंदासीं। मल्हारियूं विजड़नि वराका गजगाह गोड़ हवाऊं हीर वारियूं कार ककरनि। नंबर 4 नज़म जूं सिटूं मुकमिल करे मतिलबु पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखो। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सिटूं मुकमिल कंदासीं। छा ॾिसां विजड़नि वराका, छा ॿुधां गजगाह गोड़, छा हवाऊं हीर वारियूं, वाह कुदरत रब करीम। सम्झाणी या मतिलबु हिन शेर में शाइर फ़रमाए थो त मां खिवण जा तजला ॾिसां थो ऐं ककरनि जो गजगोड़ बि ॿुधां थो ऐं उन सां गॾोगॾु थधिड़ियूं हवाऊं बि घुलनि थियूं। उहा सभु रब करीम जी कुदरत आहे जंहिंजे हुकुम सां उहो सभु थी रहियो आहे। नंबर 5 सारियूं लफ़्ज़ सां हम आवाज़ ॿिया लफ़्ज़ चूंडे लिखो। जी दोस्तों, सारियूं लफ़्ज़ सां हम आवाज़ ॿिया लफ़्ज़ लिखंदासीं। हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि बहारियूं, कतारियूं, वारियूं, सुहारियूं, गुज़ारियूं। नंबर 6 मींहं पवण खां पोइ जे नज़ारे ते 10 सिटनि जो नोट लिखो। जवाब अॼु काफ़ी गर्मी महसूसु थी रही हुई पर अल्लाह ताला जो करम जो ओचितो ई ओचितो कारा ककर खिवण ऐं गजगोड़ माहौल जी मौसम खे बदिलाए छॾियो। मींहं खां पोइ हर शइ अहिड़ी लॻे पई जीअं हर कंहिं पंहिंजी शयुनि खे धोई साफ़ करे छॾियो आहे। फ़िज़ा में थधी थधी हीर घुलण सां वेतर तबियत बहितर थी वई। बाग़नि में वरी पखी पखण पिणु ॼण बरसात जा मज़ा वठी रहिया आहिनि ऐं उन्हनि जी ॿोलियुनि में बरसात जे करे वधीक मिठास ऐं सुर पैदा थी वियो आहे। बरसात जे करे ॿारनि वॾड़नि ऐं हर क़िस्म जे माण्हुनि में हिकु ख़ुशी पैदा थी वई आहे। के नौजवान पुठी उघाड़ा करे रोडनि ऐं रस्तनि ते घुमंदा था वतनि त वरी के नौजवान पिकनिक जा प्रोग्राम ठाहींदे नज़र अचनि था। मतिलबु त बरसात जी हिकु हिकु शइ पंहिंजी पंहिंजी जाइ ते ख़ुशि नज़र अची रही आहे। नंबर 8 उहो लफ़्ज़ जेको वक़्तु जाइ रीत क़दुरु हाकार ऐं नाकार जी माना ॾेखारे उन खे ज़र्फ़ चइबो आहे।
हेठिन जुमलनि मां ज़र्फ़ चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे जुमला आहिनि, इन्हनि मां ज़र्फ़ चूंडे लिखंदासीं। जुमिलो नंबर पहिरियों, हाउ आऊं अॼु ईंदुसि। अॼु हिते ज़र्फ़ आहे। जुमिलो ॿियो, तूं छो कोन आएं। कोन ज़र्फ़ आहे हिते। जुमिलो टियों, ज़मीन मथां जबल ऐं भिटूं थियनि थियूं। मथां हिते ज़र्फ़ आहे। जुमिलो नंबर चोथों, खट जी हेठियां छा पियो आहे। हेठियां हिते ज़र्फ़ आहे। जी दोस्तों, हिननि जुमलनि में जेके ज़र्फ़ हुआ उहे असां चूंडे लिखिया। पहिरें जुमिले में अॼु वक़्तु ज़ाहिर करे थो ज़र्फ़। ॿिए जुमिले में कोन नाकार इनकार ज़ाहिर करे थो। टें जुमिले में मथां जाइ ज़ाहिर करे थो। चौथे जुमिले में हेठियां इहो बि जाइ ज़ाहिर करे थो। इहे ज़र्फ़ हुआ जेके असां चूंडे लिखिया।